अस्सलाम वालेकुम दोस्तों, ज़ेडबी टीवी जे एक नए विलाग सां मां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। ॻाल्हि तव्हां सां इहा करणी हुई त ड्रामा सीरियल तकरार जेको हिन ऑन एयर आहे ऐं तमामु मक़बूल ड्रामा सीरियल आहे सोप्स जे जो किरदारु हुयो शहमीर, जेको सैयद मुनवर शाह अदा करे रहियो हुयो। ऐं मुनवर शाह जे फौतगी खां पोइ इन किरदार खे कंटिन्यू करण जे लाइ हिकिड़ी ॻाल्हियूं पियूं हलियूं, के रिमर्स पिया हलिया ऐं मूं पाण पंहिंजे चैनल ते बि इहा शइ रखी हुई त ई शहमीर जो किरदारु अॻिते केरु कंटिन्यू कंदो। सो इन बारे में मुंहिंजी ड्रामे जे डायरेक्टर मोहतरम चौधरी असगर सां ॻाल्हि ॿोल थी। चौधरी असगर जो त दरअसल साईं मुनवर शाह जेको आहे उहो हिकु उर्दू सीरियल करण जो इरादो रखे पियो ऐं उन ते इलाही हुन कमु बि कयो हुयो, पेपर वर्क बि करे पियो, इन करे हुनखे टाइम जी घटिताई हुई। ऐं ॿियो त साईं जेको आहे सो सरकारी मुलाज़िम बि हुयो सतनेगढ़ में, ऑफिसर ऑफ लोकल गवर्नमेंट में, इन करे ऑफिस जे टाइमिंग में बि थोरो फ़र्क़ु पए पियो। त ड्रामा सीरियल तकरार जी रिकॉर्डिंग खे टाइम जेको आहे साईं घटि पियो ॾियो। साईं पाण महसूसु पियो करे त मूं वटि टाइम जी कमी आहे, टाइम कोन्हे को, इन जे करे किरदारु या रिकॉर्डिंग मुतासिर थिए पई, जेके डेट्स आहिनि या टाइमिंग जेकी आहे उहा मुतासिर थिए पई। सो ऐं ॿियो त साईं उर्दू चैनल सां बि राब्तो करे चुको हुयो, उन्हनि खे बि हिकिड़ी स्टोरी ॾेई चुको हुयो, उन स्टोरी जे पेपर वर्क बि करे चुको हुयो, लोकेशन्स जी अरेंजमेंट हे हो ॿियो टियों सॼो कुझु जेको सिलसिलो हुयो उहो साईं माना उन ख़फ़े में लॻल हुयो। सो चौधरी असगर जो चवणु हुयो त साईं पाण चयो त मुंहिंजो जेको किरदारु आहे तकरार उनजो वाइंड अप कराइजे त बहितर आहे, छाकाणि त मां टाइम ॾेई नथो सघां ऐं रिकॉर्डिंग्स में जेके आहिनि सो उहे थोरियूं कमियूं पेशियूं थियनि थियूं, इन करे मुंहिंजे करे ॿी टीम मुतासिर या ड्रामे जी रिकॉर्डिंग मुतासिर न थिए। सो इन जे करे मां पाण चाहियां थो त मुंहिंजो जो किरदारु आहे उहो उनजो वाइंड अप कयो वञे। कहिड़ी ख़बर ज़िंदगी ते भरोसो कोन्हे को, साईं पंहिंजे किरदार जी तकरार ड्रामे मां त वाइंड अप जो चई चुको, पर ज़िंदगी जो वाइंड अप साईं ॾेई वियो। सो अॻिते ही हिन तकरार ड्रामे में जेको शहमीर जो किरदारु आहे उहो हिते ई पूरो आहे, जेकी रिकॉर्डिंग्स थियल आहे उहो ऑन एयर आहे, हले थी पई, ऐं उनखां पोइ जेको शहमीर जो किरदारु आहे उनजो वाइंड अप थी चुको आहे। सो तव्हां सभु दुआ कयो साईं जे लाइ त साईं खे अलाह साईं जावार रहमत में जॻह ॾे। साईं जेके बि पंहिंजे वक़्त में पंहिंजी ज़िंदगी में जेके बि तख़लीक़ूं कयूं, जेके बि ड्रामा सीरियल्स जूं ॾिनई, जंहिंमें पथर दिलि ॾाढा मशहूरु जेको आहे सो ड्रामो सीरियल हुयो, उन में बहितरीनु साईं डायरेक्शन ॾिनी। उॾाम साईं जो बहितरीनु ड्रामा सीरियल हुयो ऐं साईं जेके किरदार अदा कया टेलीफिल्मुनि खां वठी करे सीरियल्स ताईं तमामु बहितरीनु ऐं ख़ूब अदाकारी साईं कई। जेतिरो साईं पंहिंजी ज़िंदगी में फ़न जी जेतिरी ख़िदमत हुई साईं कई, पर ज़िंदगी साईं जो साथ कोई न ॾेई सघी, एतिरो ई साईं जो वक़्तु हुयो। ऐं तकरार ड्रामा सीरियल जे शहमीर जो किरदारु हिते ई पूरो आहे, साईं जी पंहिंजी ख़्वाहिश मुताबिक़ उनजो वाइंड अप थी चुको हुयो। बसि छा थो चई सघिजे। सो इन जे करे मूंखे इहा इंफॉर्मेशन तव्हांखे ॾियणी हुई त मतां सुभाणे को चवे त शहमीर जो किरदारु केरु कंदो केरु न कंदो। सो शहमीर जो किरदार जो वाइंड अप थी चुको आहे।